अस्सलाम वालेकुम। आगा ज़हूर की तरफ से तमाम दोस्तों को मोहब्बत और मेरा सलाम कबूल हो। और बहुत ज़्यादा खुशी हो रही है कि आज मैं जिस शख्सियत से यानी एक मुझे इश्तियाक भी था कि साईं अब्दुल्ला जरवार एक आइकन हैं और बहुत बड़ा नाम है कि जिन्होंने बहुत ज़बरदस्त काम किया है और म्यूज़िक के हवाले से खुद जो है वो रिटायर्ड हेडमास्टर रह चुके हैं और म्यूज़िक के हवाले से जो है वो अब्दुल्ला जरवार का बहुत बड़ा नाम है। यूट्यूब पर बहुत बड़ा काम किया है और बहुत सारे जो है वो लाखों की तादाद में इनके पास जो वो म्यूज़िक है और जिसको ये कॉपी करके MP3 में कन्वर्ट कर रहे हैं और अपना चैनल है। तो मैं तमाम दोस्तों से कहूँगा कि मैं खुद रेडियो कंपेयर हूँ, रेडियो पे प्रोग्राम करता हूँ FM पर, तो हमारा जो है वो म्यूज़िक से ताल्लुक़ है। तो मैं ये चाहूँगा कि साईं को बहुत ज़्यादा जो है वो सपोर्ट करें। साईं अब्दुल्ला जरवार साहब ने एक यूनिक काम किया है तो उनको जो है वो सपोर्ट करें। और जेके असांजा सिंधी ॿुधण वारा दोस्त आहिनि उन्हनि खे बि आउं चवंदो हलां त यूट्यूब ते मुंहिंजो चैनल आहे आगा ट्रेवलर जे नाले सां, जंहिंमें तव्हां सिंध जे मुख़्तलिफ़ माॻनि जा तारीख़ी माॻ मकान आहिनि ऐं मुख़्तलिफ़ जेके अहिड़ा इलाइक़ा आहिनि जेके अञा ताईं एक्सप्लोर कोन थी सघिया आहिनि, तव्हां उन्हनि खे कोशिशि कंदो आहियां त उन्हनि शयुनि खे एक्सप्लोर करियां। त आउं पंहिंजी मोटरसाइकिल ते बाइक ट्रेवलिंग जे हवाले सां काफ़ी मालूमात ॾींदो आहियां। त मुंहिंजे चैनल खे साईं अब्दुल्ला जरवार साहब जे चैनल जे तवसुत सां जेको आउं चवंदुसि त आगा ट्रेवलर जे नाले सां आहे, उहो साईं इंशाल्लाह सां मेंशन बि कंदासीं। त आगा ट्रेवलर जे नाले सां चैनल आहे, उनखे सब्सक्राइब करियो। बाक़ी साईं जी जेको आहे वधि खां वधि सपोर्ट करियो। साईं मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे तव्हां सां मुलाक़ात करे ऐं ॾाढो सुकून मिले थो छो त तव्हां असांजा वॾा आहियो, सीनियर आहियो। ऐं हमेशह चवंदा आहिनि त जेके रेडियो जा जेके ॿुधंदड़ हूंदा आहिनि न त उन्हनि खे वॾी मालूमात हूंदी आहे ऐं उहे ई गाइड कंदा आहिनि त तव्हां हीअं हिन तरीक़े सां प्रोग्राम करियो ऐं हीअ जेके शयूं खणी अचो, त असांखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे। तव्हांजी महिरबानी, तव्हां सां आयो ऐं तव्हां सां बि ॾाढी ख़ुशी थी। तव्हां हिकिड़ी घण रुकी शख़्सियत आहियो, तव्हांजी शख़्सियत जा काफ़ी पहलू आहिनि जेके ॻाल्हियूं आहिनि। हिकु त पहिरीं ॻाल्हि मूंखे ख़ुशी आहे त तव्हां हिकु उस्तादु आहियो, उस्ताद जे तरह तव्हांजो ख़िदमतूं आहिनि तइलीम में ऐं सुठे कॉलेज में जेको तव्हां ॾिठी करे प्राइवेट कॉलेज ते हूंदे बि बहितर आहे। तव्हांजा उस्ताद, तव्हांजा शागिर्द जेके तव्हां आहिनि तइलुक़ में असां उहे बि ॾिसंदा आहियूं तव्हांजे वीडियो में, त बहितरीनु तव्हांजो नालो आहे वॾो। ऐं नाले वारा जेके उस्ताद साईं नज़र पार जेका आहिनि 3000 में तव्हां उन्हनि कॉलेज में रही आहियो, कंहिंखे में तव्हां पढ़ाया आहियो, त तव्हांजी वॾियूं ख़िदमतूं आहिनि एजुकेशन जे हवाले सां। ऐं बाद में रेडियो जी दुनिया में तव्हां आहियो त उनखे बि तव्हांखे वॾे अरसे खां ॿुधंदा अचूं। तव्हां सां अहिड़े नमूने हिकु अधु मुलाक़ात पहिरीं थी आहे, फ़ोन ते राब्तो रहियो। अॼु वरी तव्हां असांखे ॻोठायो, तव्हांजी भली ॻाल्हि चवंदा, तव्हांजी महिरबानी। असांजे ॻोठी साहिबान जरवार आहे जंहिंमें साईं आगा साहिब बि आया आहिनि, इहा असांजी ख़ुशकिस्मती आहे। असां बि ईअं भली सादा हूंदा आहियूं। साईं तव्हांजी मोहबतूं आहिनि, यकीन मञो त तव्हां जूं मोहबतूं आहिनि, तॾहिं त ॾिस असां एॾो पंधु करे आया आहियूं तव्हां सां मिलण सां। ऐं साईं जो यूनिक कमु आहे या जीअं जेके मुंहिंजा यूट्यूब में आहिनि जा साईं वीडियो रखंदा, साईं जी इंशाल्लाह हिकिड़ी अलॻि सां हिकिड़ी इंटरव्यू मां वठंदुसि जंहिंमें साईं जी जेके कैसेट्स जेके आहिनि हज़ारनि जी तादाद में उहे ऐं ॿियूं जेके साईं कमु करे रहिया आहिनि उन हवाले सां साईं जी हिकिड़ी वीडियो रखंदासीं। पर साईं जो हिकिड़ी मुख़्तसर वीडियो पंहिंजे चैनल जे हवाले सां जेको आउं कमु करे रहियो आहियां आगा ट्रेवलर जे हवाले सां, उनजो आउं इंशाल्लाह कैप्शन तव्हां ॾिसंदा हूंदव त उते लिखियलु आहे, त उनखे सब्सक्राइब करियो जीअं वधि खां वधि असांखे जेको आहे साईं असां वटि हौसला अफ़ज़ाई घटि आहे। असांजे जेको सिंध में जेको आहे नौजवान कमु करे रहिया आहिनि, इवन तव्हां पंजाब में वञो त उते माशाल्लाह खोड़ सारो जेको उनखे सपोर्ट कंदा चैनल जे हवाले सां। त नंढड़ी कोशिशि आहे ऐं साईं माशाल्लाह ॾाढो ज़बरदस्त कमु करे रहिया आहिनि। त साईं खे बि चैनल खे वधीक जेको आहे सब्सक्राइब करियो, शेयर करियो। जीअं ऐं चवंदो हीअ असांजा जेके आहिनि यूनिक किरदार आहिनि जेके अज़ीम कमु करे रहिया आहिनि असांजे जेको आहे म्यूज़िक जे हवाले सां। ऐं अहिड़ा गाना आहिनि जेके तव्हां कॾहिं कोन ॿुधा हूंदा, यूट्यूब ते बि कोन्हनि उहे शयूं जेके साईं यूट्यूब ते खणी था अचनि। त साईं जी हौसला अफ़ज़ाई करणु खपे ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे। ऐं साईं वटि आयासीं, साईं असांजा वॾा आहिनि ऐं साईं असांजी रहबरी बि कंदा रहंदा आहिनि। त मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे साईं ऐं मुलाक़ात करे। यकीन मञो त अखियूं असांजूं छॾी पयूं आहिनि ऐं तव्हां असांजा वॾा आहियो ऐं ॾाढी ख़ुशी थींदी आहे। ऐं साईं आगा जे हवाले सां चवंदुसि त साईं जो जेको आहे मुंहिंजे ख़्याल में 3-4 महीननि खां साईं जो हिन में यूट्यूब चैनल ठाहे ऐं साईं शुरूआति कई, पर साईं जी वीडियो पहिरीं काफ़ी लॻल आहिनि। सफ़र जे हवाले सां साईं काफ़ी जेके जायूं अहिड़ियूं आहिनि जिते आम माण्हू कोन थो पहुची सघे, उते साईं विज़िट कयो आहिनि, वीडियो रखियूं आहिनि, उते ॻाल्हियूं रखियूं आहिनि।
जंहिंमें साईं सां हाणे बि ज़िक्र थियो बहिरामबरी जो मेलो लॻंदो जंहिंमें 40 फुट 40 फुट काठियूं जेके आहिनि उन ते सथे उनखे बाहि ॾेई उन मेले जो आगाज़ कयो वेंदो आहे। अहिड़े नमूने सां ॿियूं बि साईं काफ़ी शयूं आहिनि, थर जी विज़िट आहे ऐं ॿी बि का कंहिंजो को फार्म हो जंहिंमें मुख़्तलिफ़ जानवर वग़ैरह ऐं अहिड़े नमूने जूं शयूं खोड़ सारियूं शयूं आहिनि। खोड़ शयूं साईं आहिनि। त साईं सां इहो ज़िक्र हाणे बि करे साईं हिकिड़ो विज़िट तव्हांजो बहादुर जो थी वञे त इहो पासो असीं तव्हांजे तवसु सां घुमूं। ग्वादर सां इंशाल्लाह वेंदासीं, ग्वादर वेंदासीं। ऐं ग्वादर में माशाल्लाह हिकिड़ो जबल जे भरिसां स्टेडियम ठहियो आहे, उहो ॾाढो ख़ूबसूरत आहे माशाल्लाह। त उनजी बि इंशाल्लाह वीडियो ठाहींदासीं। ऐं गुज़री के दोस्त तव्हांजी कमेंट पढ़ियमि त उन दोस्त जी ड्यूटी जॻह सिकर तो में आहे त तव्हां उनखे चयो तव्हां वटि मोटरसाइकिल इसकर तो इंशाल्लाह साईं, इसकर तो वेंदासीं इंशाल्लाह। तो साईं इंशाल्लाह साईं कुर्ब साईं साईं मोहब्बत जेके आहिनि इंशाल्लाह। दोस्त जेके आहिनि ते ॾिसनि यूट्यूब चैनल ते आगा ट्रेलर जे नाले सां ऐं साईं जी हौसला अफ़ज़ाई करियो। साईं जो कमु पंहिंजे हिसाब जो असांजो जेको आहे पंहिंजा असांजो विज़िट जे हवाले सां साईं जो जेको आहे सफ़र जे हवाले सां जिते साईं वञनि था उते जो अहवालु कनि, उते जो अहवालु जेको आहे ॿुधाइनि था असांखे ऐं वीडियो ज़रिए आगाह कनि था ऐं तमामु बहितर ॻाल्हि आहे। असांखे हफ़्ता में साईं जी खपे वधि खां वधि जेके दोस्त आहिनि साईं जो चैनल जेके सब्सक्राइब कनि, उन ते तव्हां कमेंट ॾियो तव्हांखे कीअं थो लॻे, उन में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं जेके आहिनि अञा बि साईं खे वधीक विज़िट करे उन्हनि खे आणणु घुरिजे या उन्हनि में जेके गुण आहिनि उन्हनि खां तव्हां आगाह करियो त साईं जो चैनल बहितर खां बहितर थिए इंशाल्लाह। साईं तव्हांजो बि इंशाल्लाह असां जेको आहे पंहिंजे चैनल लाइ इंशाल्लाह कंदासीं ऐं साईं जो त इंशाल्लाह कुझु शयूं आहिनि उन्हनि खे असां गॾु कयूं, पोइ इंशाल्लाह हिकिड़ी वीडियो आउं पंहिंजे यूट्यूब ते रखंदुसि ऐं इंशाल्लाह खोड़ सारियूं मोहबतूं आहिनि। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो ऐं आगाज़ ज़रूरु तव्हां सां गॾु आहे ऐं इंशाल्लाह इहे मेला ऐं मुलाक़ातूं थींदियूं रहंदियूं। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़।